असांखे अॼु हिन केस खे किनारे लॻाइणो आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सजा प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो आहे त दरख़्वास्त गुज़ारनि जे वकीलनि खे पूरो ॾींहुं ॿुधणु चाहियूं था, पर उहो मुमकिन नाहे। हिन केस खे ॿीहर नाहे हलाइणो। अॼु हिन कानून जो असरु ख़ासि तौर ते चीफ जस्टिस ऐं सीनियर जजिस ते पवंदो। इख़्तियारनि खे घटि न पर विरहायो पियो वञे। ही कानून ईंदड़ चीफ जस्टिस जे लाइ बि हूंदो। कुझु माण्हू सम्झनि था त पार्लियामेंट ऐं चीफ जस्टिस जा इख़्तियार आमो साम्हूं आहिनि, पर अहिड़ो कुझु बि नाहे। मार्शल लॉ लॻंदी आहे त अव्हां हथियार उछलाए छॾींदा आहियो, पोइ असां हलफ़ बि विसारे छॾींदा आहियूं। पार्लियामेंट जॾहिं कानून ठाहींदी आहे त अव्हां अची वेंदा आहियो। पार्लियामेंट चई रही आहे त सुप्रीम कोर्ट खे वधीक इख़्तियार ॾेई रहिया आहियूं। पार्लियामेंट मां नज़र में असां वधीक हिकु फॉर्म ॾेई छॾियो आहे। समाज चवे थो त सुप्रीम कोर्ट हदूं ओरांगे रहियो आहे। सुप्रीम कोर्ट केतिरा ई भेरा मार्शल लॉ खे सपोर्ट कयो। छा अव्हां मार्शल लॉ लाइ असांखे दरवाज़ा खोलाइण चाहियो था? नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते ॾेह पहुचंदो। हिफ़ाज़ती ज़मानत जे लाइ कानूनी टीम तयार मुकमल करे वरिती आहे। असां कंहिं ते बि केस नाहे ठाहियो। जेकॾहिं त को जेल में आहे त उहो पंहिंजी ई हरकतुनि जे करे आहे। 9 मई ते हिकु साज़िश तहत हमला कराया विया। नून लीग अॻवान ऐं अॻूणे घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त 9 मई जा वाक़िया कराईंदड़ माण्हू कामयाब थियनि हा त उन जा ख़राब नतीजा निकिरनि हा। मुल्क मुआशी तौर ते हिन वक़्तु तबाही जे किनारे ते पहुची वञे हा। पीटीआई चेयरमैन असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं इलेक्शन कमीशन जी तौहीन वारे केस जी ॿुधणी 11 अक्टूबर ते मुक़रर। इलेक्शन कमीशन पारां पीटीआई चेयरमैन असद उमर ऐं फवाद चौधरी खे ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम। जवाबदारनि ख़िलाफ़ चार्ज फ्रेम कयो वेंदो। इंटरबैंक में डॉलर $1 सस्तो थी 285 रुपया 75 पैसनि जो थी वियो। गुज़िरे ॾींहुं इंटरबैंक में डॉलर 286 रुपया ऐं 76 पैसनि ते बंदि थियो हो। मुल्क में महांगाई में मुसलसल वाध। गुज़िरियल महीने महांगाईअ में वधीक 2% इज़ाफ़ो रिकॉर्ड। मुल्क अंदरि महांगाई जी शरह 31.44% ते पहुची वई। शुमारियात खाते मूजिबि सेप्टेंबर 2022 खां सेप्टेंबर 2023 ताईं बिजली जी क़ीमत में 163.7% वाध थी। हिकु साल में खंडु 96.4%, अटो 87.5% ऐं चांहि जी पत्ती 83.6% महांगी थी। ट्रांसपोर्ट चार्जिस में 55.6% ताईं वाध। पेट्रोल जी वधंदड़ क़ीमतुनि सबबि पेट्रोल जे विकिरे में बि घटिताई रिकॉर्ड। जस्टिस इरफान खान सादत सिंध हाई कोर्ट जो 24हों चीफ जस्टिस बणिजी वियो। सिंध हाई कोर्ट जे नए चीफ जस्टिस जस्टिस इरफान सादत खान उहिदे जो हलफ़ खणी वरितो। चीफ जस्टिस इरफान खान सादत के सिंध हाई कोर्ट जे सीनियर जज जस्टिस अकील अब्बासी हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब में सिंध हाई कोर्ट जा सीनियर जजिस, रजिस्ट्रार, एडवोकेट जनरल ऐं बार अॻवान शरीक। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस जस्टिस अहमद अली शेख रिटायर थी चुको आहे। वाइस एडमिरल नवीद अशरफ सामूंडी फ़ौज जो नओं सरबराह मुक़रर। वाइस एडमिरल नवीद अशरफ खे 7 अक्टूबर 2023 ते एडमिरल जे उहिदे ते तरक़ी ॾिनी वेंदी। कमांड जी तब्दीली वारी तक़रीब 7 अक्टूबर ते इस्लामाबाद में थींदी। सामूंडी फ़ौज जे तर्जुमान मूजिबि वाइस एडमिरल नवीद अशरफ 1999 में सामूंडी फ़ौज जे ऑपरेशंस ब्रांच में कमीशन हासिल कई। वाइस एडमिरल नवीद अशरफ अहम कमांड ऐं स्टाफ उहिदनि ते कमु करण सबबि वसीअ तजुर्बो रखे थो। वाइस एडमिरल नवीद अशरफ हिन वक़्तु नेवल हेडक्वार्टर्स में चीफ ऑफ स्टाफ जा फर्ज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे। वाइस एडमिरल नवीद अशरफ खे हलाले इम्तियाज़ मिलिट्री ऐं तमग़ाए विसालत सां बि नवाज़ियो वियो। कराची पुलिस में एसपीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। एडिशनल आईजी कराची तरफ़ां नोटिफिकेशन जारी।
उज़ैर अहमद एएसपी सोराब ॻोठ, शाहनवाज़ मेमर एएसपी लांठी मुक़रर, शोएब मेमर एएसपी मलीर, मुनीर उर्सानी के एएसपी सदर मुक़रर कयो वियो। जुमो ख़ान पांवर एएसपी गडाप ऐं फरद कमाल एएसपी सिटी मुक़रर, एएसपी मलीर अरबाब सुमरो के केपीओ रिपोर्ट करण जी हिदायत। नॉर्मल पासपोर्ट 21 ॾींहनि में जारी कयो वेंदो। पासपोर्ट जारी करण में एहतियात ऐं छंड जो अमल तेज़ कयो वियो। पासपोर्ट खाते जे इख्तियारनि अवाम जे लाइ नयूं हिदायतूं जारी करे छॾियूं। फौरी अर्जेंट पासपोर्ट 5 ॾींहनि में जारी कयो वेंदो। फास्ट ट्रैक पासपोर्ट 2 दफ़्तरी ॾींहनि में जारी कयो वेंदो। पासपोर्ट ऑफिसूं सुबुह 8 वॻे खां मंझंदि 1 वॻे ताईं ऐं जुमे ते मंझंदि 12 वॻे खुलंदियूं। शहरियुनि खे सहकार करण जी अपील। ICC क्रिकेट वर्ल्ड कप जो वार्म अप मैच पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया जूं टीमूं आमो साम्हूं। ऑस्ट्रेलिया जी टीम पारां टॉस खटे बैटिंग जो फ़ैसिलो। कप्तान बाबर आज़म रुगो बैटिंग कंदो। मोहम्मद रिज़वान खे आराम लाइ चयो वियो। मोहम्मद हारिस विकेट कीपिंग ऐं शादाब ख़ान कप्तानी करे रहियो आहे।